औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम प्रिंसिपल साहब, क़ाबिल एहतराम उस्ताद साहिबान, मोअज़्ज़ज़ मेहमाननि ऐं मुंहिंजनि प्यारनि साथियुनि खे अस्सलाम अलैकुम। अस्सलाम अलैकुम। अॼु मां हिकु अहिड़े महीने जे हवाले सां ॻाल्हाईंदुसि जंहिंजो नालो ॿुधंदे ई दिलनि में मुहबत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जज़्बा जागी पवनि था। उहो आहे रबी अवल। उहो महीनो जंहिंमें असांजे प्यारे नबी हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वलदत बासादत थी। कुल नबियनि जो थी नबी पगदार आयो, जग सजे लाए सचो सरदार आयो। कुल नबियनि जो थी नबी पगदार आयो, जग सजे लाए सचो सरदार आयो। गीत गाया अर्श तोड़े फर्श वारनि, गीत गाया अर्श तोड़े फर्श वारनि, मुस्तफ़ा मिठड़ो मिठो मन ठार आयो। रोशनी ई रोशनी थी जा बजा ॾिस, रोशनी ई रोशनी थी जा बजा ॾिस, नूर जी लाट सां निरवार आयो। सभु पढ़नि सलवात था समद नबी ते, सभु पढ़नि सलवात था समद नबी ते, रब जो थी ख़ासि हू शाहकार आयो, रब जो थी ख़ासि हू शाहकार आयो। मोअज़्ज़ज़ हाज़रीन, हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद इंसानियत लाइ अल्लाह पाक जी हिकु अज़ीम नेमत आहे। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़े दौर में तशरीफ़ फरमा थिया जॾहिं ज़ुल्म, जहालत, नफ़रत ऐं नाइंसाफ़ी आम हुई। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसाननि खे उंधायनि मां कढे इल्म, इख़लाक़, मुहबत, अमुन ऐं इंसाफ़ जी रोशनी न आंदो। मोअज़्ज़ज़ हाज़रीन, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सिर्फ़ु इबादत जो तरीक़ो न सेखारियो, पर ज़िंदगी गुज़ारण जो सुठो तरीक़ो बि सेखारियो। पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच ॻाल्हाइण, वाइदो पूरो करणु, वालदीन जी इज़त करणु, यतीमनि ऐं मिसकीननि सां मुहबत करणु ऐं ॿियनि खे माफ़ करण जो दर्स ॾिनो। अॼु असां वॾी मुहबत सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र करियूं था, पर असांखे पाण खां हिकु सवाल बि करणु घुरिजे। सवाल इहो करणु घुरिजे त छा असांजी ज़िंदगी में बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इख़लाक़ जी ख़ुशबू मौजूदु आहे? छा असां सच ॻाल्हाईंदा आहियूं? छा असां वालदीन जो एहतराम कंदा आहियूं? छा असां कंहिं ग़रीब जी मदद कंदा आहियूं? छा असां पंहिंजे भाउ लाइ उहो ई पसंदि कंदा आहियूं जेको पंहिंजे लाइ पसंदि कंदा आहियूं? जेकॾहिं असां वाक़ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत करियूं था त पोइ संदन सीरत खे सिर्फ़ु लफ़्ज़नि में न, पर पंहिंजे किरदार में ज़ाहिर करणो पवंदो। सचो साईं सचो रहबर सचो थी रहनुमा आयो, सचो साईं सचो रहबर सचो थी रहनुमा आयो। खणी पैगाम सच जो मीर मुरसिल मुस्तफ़ा आयो, खणी पैगाम सच जो मीर मुरसिल मुस्तफ़ा आयो। मोअज़्ज़ज़ हाज़रीन, रबी अवल जो महीनो असांखे मुहबत सां गॾु ज़िम्मेवारी जो पैगाम बि ॾिए थो। अचो त हिन महीने में इहो अज़म करियूं त असां पंहिंजे इख़लाक़ खे बहितर बणाईंदासीं, नफ़रत बदिरां मुहबत विरहाईंदासीं, कूड़ बदिरां सच ॻाल्हाईंदासीं ऐं पंहिंजे अमल सां साबित कंदासीं त असां हज़रत मुहम्मद जा उम्मती आहियूं, हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आहियूं। यादि रखो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत जो सभ खां ख़ूबसूरत सबूत इहो आहे त असां पंहिंजी ज़बान ऐं असांजो इख़लाक़ ऐं असांजा अमल बि संदन तालीमियात जी अकासी कनि। अल्लाह पाक असां सभिनी जे दिलनि खे मुहबत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां रोशन करे, असांखे संदन सुनत ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांजी ज़िंदगी खे संदन मुबारक सीरत जो आइनो बणाए। हाणे आऊं आख़िर में हिन शेर सां पंहिंजी स्पीच जो इख़्तिताम कंदुसि। आला शान वारो नबी असांजो, मथां मान वारो नबी असांजो। आला शान वारो नबी असांजो, मथां मान वारो नबी असांजो। अर्श ते घुरायो ख़ुदा जंहिंखे, अर्श ते घुरायो ख़ुदा जंहिंखे, सो उत्तम आन वारो नबी असांजो, सो उत्तम आन वारो नबी असांजो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, हक़ मौजूद, जिया लतीफ़, जिया सिंध।
सदाईं ख़ुशि हुजो।